बहुत करप्ट किया है। शराब की हालत के अंदर लोगों का इलाज करते हैं, जिससे हमारे एक दो बंदे भी एक्सपायर हो चुके हैं। तो इसलिए करप्शन एक्ट को यहाँ से निकाला जाए। गरीब माण्हू अचनि था, उन्हनि सां बदतमीज़ी कंदो आहे, जो इलाज सही नमूने न कंदो आहे। ऐं इन करे इलाही माण्हू ॿ टे माण्हू जेको एक्सपायर थी चुका आहिनि, अहिड़े माण्हू खे न रखणु खपे। अवाम पाण नोटिस वठी सिविल अस्पताल जी इंतजामिया खिलाफ़ जेको आहे सो रोड ते निकिती आहे। असांखे ख़बर पई, असांजी तंज़ीम, असांजी पार्टी ग़रीबनि जी पार्टी आहे, पाकिस्तान पीपुल्स पार्टी शहीद भुट्टो, असां हर मज़लूम सां गॾु आहियूं। सिविल अस्पताल जी कहाणी तंहिंखां का लिकल छिपल कान्हे। किरोड़नि जी बजट, 4 नंबर दवाऊं तव्हांजे साम्हूं आहिनि, छा वज़ाहत कयूं? गुज़ारा असांजा 3 बुनियादी हक़ आहिनि: सिहत, तइलीम, एजुकेशन। असांखे तव्हां खाइण जे लाइ मानी न ॾियो, कुझु बि न ॾियो। छा हालत थी चुकी आहे इन प्यारे पाकिस्तान जी, हिन मुल्क जी? सिहत त असांजो बुनियादी हक़ आहे, उहे इदारा तव्हां मज़बूत कयो। उन्हनि इदारनि जी छा हालत इन्हनि करे छॾी या हिते बराड़ी जा जेके ॻोठाणा आहिनि